अजीज़ मिड़ी नाले ॻाल्हाइण ख़ातिर दस्तगीर जे हिन आस्थाने जी हाज़िरी भरण ख़ातिर पंहिंजो नालो लिखायो आहे। थोरे टाइम में नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु आलीशान मक़ाम जी वज़ाहत कंदुसि अवां जे ख़िदमत में इंशा अल्लाह ताला। देर ज़्यादा कान लॻंदी। जंहिं जवान जो उर्स आहे उहो कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। बकौल हज़रत क़िबला साईं सैयद ज़ियाउल्लाह शाह साहब त असांजे पीर कामिल साईं हुसैन घोट जो फरमान आहे त मुंहिंजा मुरीद तूं डपु न कर, तोखे न कंहिंजी दुआ लॻंदी न कंहिंजी तोखे बददुआ लॻंदी। असां ई तुंहिंजे लाइ ॿिन्ही जहाननि में काफ़ी आहियूं। अॼु उन जवान जो उर्स मुबारक आहे जंहिंमें असां ऐं तव्हां आहियूं। साईं जो उर्स आहे ऐं हिन वक़्त में साईं जा मुर्शिद करीम साईं प्रियाले वारा साईं रहमतुल्लाह ताला अलैह ऐं ॿिया जेके बि साईं जा हमअसर बुज़ुर्ग आहिनि उहे सभु साईं जे उर्स में अॼु महिमान जे हिसाब सां जल्व अफरोज़ आहिनि जेके असां ऐं तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि। सॼे महफ़िल खे ख़ुदा जा रहमती फ़रिश्ता घेरो हयूं बीठा आहिनि। असां ऐं तव्हांजा नाला लिखी रहिया आहिनि। इंशा अल्लाह ताला अॼोकी हीअ महफ़िल मलाइक सभु क़यामत जे ॾियारे असांजी गवाही ॾींदा। साईं हुसैन घोट रहमतुल्लाह अलैह असांजी सिफ़ारिश फरमाईंदो, असांजा बेड़ा पार थी पवंदा। मुंहिंजे हबीब करीम जो फरमान आहे ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जलसे जो हर तरह अवां श्रृंगार कंदा आहियो, पर जलसे जो असुल श्रृंगार मां रसूलुल्लाह जी सलात सगोरी आहे। अचो त हिन जलसे खे वरी मुंहिंजा प्यारा ॿीहर अल्लाह जे महबूब जी सलात सां श्रृंगारियूं। अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलवात आहे जो के असांजे हिन प्रोग्राम जो श्रृंगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैका या प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, असा अब असक रब्बुक मक़ामम महमूदा। ताकीद वेझड़ो विहारींदो तोखे तुंहिंजो रब सारायल जाए ते। या मुख्तसर इन्हनि कलिमात जो तर्जुमो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सोहणे सैयद अल्लाह जे कामिल वली हुसैन घोट रहमतुल्लाह अलैह जे नाने खे इरशाद फरमायो त ऐ मुंहिंजा हबीब, अव्वल खां आख़िर ताईं असां तोखे मुख़्तलिफ़ शाननि ऐं मक़ामनि सां नवाज़ियो आहे, पर मुंहिंजा महबूब करीम जॾहिं दुनिया जो जंग थींदो, दुनिया आख़िर में वञी पहुचंदी, जंहिं वक़्त में मुल्क शाम जे सरज़मीन ते क़यामत जो ॾिहाड़ो क़ाइमु थींदो, मस्जिद अक़सा जे दरवाज़े ते जॾहिं तराज़ू लॻंदो, जंहिं वक़्त में अमल तोड़िया वेंदा, ऐं मुंहिंजा हबीब उहे सभु गॾु हूंदा जिन तोखे ॾिठो, जिन तोखे न ॾिठो, जिन तुंहिंजा मौजज़ा ॾिठा, जिन न ॾिठा, जिन तुंहिंजे शान मान खे ॾिठो, जिन न ॾिठो, उहे सभु जो सभु क़यामत जे ॾिहाड़े कठा हूंदा। मां रब थो चाहियां त मां तव्हांखे दुनिया में त नवाज़ियो, पर क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजा परावा सभु गॾु हूंदा। उन ॾिहाड़े मां तोखे अहिड़े तख़्त ते विहारियां, अहिड़ी कुर्सीअ ते विहारियां जो ॾिसण वारा सभु चवनि वाह वाह सुभान अल्लाह, वाह वाह मोहम्मद तुंहिंजो शान। वो आहे मक़ाम महमूद। महमूद जी माना आहे सारायल जाए, यानी जंहिं जंहिंजी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नज़र पवंदी त सभु जो सभु पिया चवंदा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वाह वाह मुस्तफ़ा तुंहिंजो शान। बल्कि साईं में हाजी गुलाम नबी मैसर वारी ॻाल्हि मां हिकु ॿियो शेर बि पढ़ंदो हलां जो तव्हांजी सुस्ती ख़तम थिए। बेदार छो मुंहिंजा प्यारा, अलगर्ज़ सभु ईअं पिया चवंदा मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया, मुस्तफ़ा
शान अहां जो शाहिया अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कंहिंजी ठाहिया मुस्तफ़ा शान अहां जो शाहिया है दावुर जा दीदार अहां मां आया नजर अनवार अहां मां जहीं तोखे ॾिठो तई रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही मुस्तफ़ा शान अहां जो शाहिया सारा ये लजाए थे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे तो मक़ाम महमूद आहे छा मुंहिंजा प्यारा हूअं त मुंहिंजे हबीब करीम खे संदसि रब करीम इलाही कुझु अता फरमायो इलाही कुझु नवाज़ो मुंहिंजो महबूब करीम जो शान सॼे क़ुरान में अल्लाह तबारक व तआला जी ज़ात दर्ज फरमायो आहे ऐं उहे मक़ाम बि दर्ज आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐं मुंहिंजा मुस्तफ़ा खोड़ नबी आया असां त कंहिंखे बि रहमतुल लिल आलमीन बनाए कोन मोकिलियो उहा तुंहिंजी ज़ात आहे जो असां तोखे रहमतुल लिल आलमीन बनायो ॿिन्ही जहाननि जे वास्ते असां तोखे रहमत बनाए मोकिलियो ऐं मुंहिंजा महबूब सभु नबी आया उहे सभु मौजज़ा खणी आया को 50-100 मौजज़नि जो खणी आयो पर दिलबर जॾहिं तुंहिंजो वारो आयो असां इहे मौजज़ा बयान ई कोन कया बल्कि असां ऐलान कयो या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐ मुंहिंजा महबूब करीम ॿियनि खे असां गणप जा मौजज़ा अता फरमाया पर तुंहिंजे दात खे तुंहिंजे वजूद खे असां ज़ुल्फ़नि मुबारकनि खां वठी पेरनि जे नहनि मुबारकनि ताईं दुनिया में सरापा मौजज़ो बनाए मोकिलियो उन खां अलावा हेतिरो सख़्त आर्डर कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम अल्लाह से जी ज़ात बाबरकात हिकिड़ो अटल फ़ैसिलो फरमायो त ऐ मुंहिंजा हबीब दुनिया वारनि खे ऐलान करे ॿुधा जेके ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा आहिनि मूसा अलैहिस्सलाम जे मञण वारा कहीं न कहीं नबीअ ते ईमान आणण वारा कहीं न कहीं आसमानी किताब खे मञण वारा ऐं जहिड़ी बि उन्हनि जी दावा आहे सभिनीनि खे चई ॿुधा अॼु मां रब करीम अटल फ़ैसिलो फरमायो आहे त ऐं मुंहिंजा महबूब भली ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदा रहनि भली सुभान अल्लाह चवंदा रहनि भली इबादत मूं रब करीम जी कंदा रहनि तवाफ़ काबे जो कंदा रहनि उन्होंने सभिनी खे ॿुधा जेसि ताईं तव्हां मां मुस्तफ़ा जी ग़ुलामीअ जो घट गिचीअ में न पातो आहे तेसि ताईं रब राज़ी न थींदो जेसि ताईं तव्हां मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी इख्तियार न कई आहे जेसि ताईं तव्हां मां मुस्तफ़ा जी इत्तबा में सही माना में दाख़िल न थिया हो तेसि ताईं न तव्हांजो ईमान कामिल थींदो न तव्हांजी नमाज़ क़बूल आहे न तव्हांजो तवाफ़ क़बूल आहे न तव्हांजी का इबादत क़बूल आहे अल्लाह दे महबूब करीम हे रब करीम जो ऐलान ॿुधायो उन खां बाद वरी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन अल्लाह साईं त आम माण्हुनि खे फरमायो जेके काफ़िर हा मुनाफ़िक़ हा यहूदी हा ईसाई हा उन्हनि सभिनी खे फरमायो त ऐ मुंहिंजा हबीब इन्हनि खे चओ तेसि ताईं तव्हांजी ॿेड़ी किनारे न लॻंदी जेसि ताईं तो मुस्तफ़ा जी ग़ुलामी में न ईंदा जेसि ताईं तुंहिंजा ख़ादिम न बनबा जेसि ताईं तुंहिंजा ग़ुलाम न बनबा तेसि ताईं हिननि खे कुझु बि नसीब न थींदो
अल्लाह दे महबूब करीम वरी मोमिनन खे फरमायो, मुसलमानन खे फरमायो, मुझे हबीब खे ख़बर हुई त अहिड़ा माण्हू मुसलमानी जी दावा कंदा, मोमिन हुअण जी दावा कंदा, पर मुंहिंजी मोहब्बत खां ख़ाली हूंदा, मुंहिंजे अदब खां परे हूंदा। अल्लाह दे हबीब करीम वरी उन्हनि खे सबक सेखारियो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। अल्लाह दे महबूब फरमायो, नमाजियो, ईमान जी दावा करण वारो, मुसलमान सदाइण वारो, कुरान पढ़ण वारो, मस्जिदूं ठाराइण वारो, मस्जिदूं आबाद करण वारो, याद रखो जिन जिन सां तव्हांजी मोहब्बत आहे उन खां वाधारे जेसिताईं तव्हां मां आबिदा जे लाल सां मोहब्बत न कंदो, हसनैन करीमैन जे नाने सां मोहब्बत न कंदो, तेसिताईं तव्हांजो ईमान कामिल न थींदो। तेसिताईं तव्हांजो ईमान मुकम्मल न थींदो। एक उर्दू वारे शायर एतिरे क़दर फरमायो, मोहम्मद की मोहब्बत दीन हक में शर्त अव्वल है, मोहम्मद की मोहब्बत दीन हक में शर्त अव्वल है, अगर इसमें हो खामी तो ईमान मुकम्मल है। ऐं भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह सिंधी ॿोली में सिंधी माण्हुनि खे होशियार फरमायो, फरमाए तो दूर लॾतनी खां जिन जी महर नाहे मलीर दे, पखातल पापिन खां परे पराओ अॾ, सांगतनी जी छॾ जेके धनारूं धार चरल। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अदब खां सवा, इताअत खां सवा कुछ भी हासिल कोन थींदो। हाणे ॾींहं हज जा काबतुल्लाह शरीफ जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो मिसाल ॾियां जो मुंहिंजा प्यारा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। इंशा अल्लाह वरी तव्हां सां को इन मामले में बहस करे कोन सघंदो। अल्लाह जो घर काबतुल्लाह जंहिंजी पहिरीं तामीर मलाइकनि कई, ॿी तामीर आदम अलैहिस्सलाम कई, टी तामीर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे हिस्से में आई, चौथी तामीर कुरैशी मके जा, ऐं पंजी तामीर हज्जाज बिन यूसुफ जे क़िस्मत में आई, टी तामीर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कई। अल्लाह जो नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी तामीर शुरू कई, अल्लाह जे घर खे ठाहे तयार कयो। मुंहिंजा प्यारा, हाणे उन पत्थर ते जेको पत्थर लिफ्ट जो कमु ॾेई रहियो हो, उन ते चढ़ी जॾहिं इब्राहिम खलीलुल्लाह हथ खयां त मुंहिंजा मौला असां तुंहिंजे घर खे ठाहे तयार कयो आहे, मज़दूरी अता फरमा, उजरत अता फरमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा प्यारा नबी इब्राहिम खलीलुल्लाह, चाही त मां तोखे हिन उम्र में ॿिया पुट ॾेई छॾियां, चाही त मां तोखे ज़मीदार बणायां, चाही त मां तोखे इलाही कुझु धन धरावत अता कयां। अर्ज़ कयो इब्राहिम खलीलुल्लाह, मुंहिंजा मौला माल सोन धर धनावत जो सवाल न आहे, ज़मीदारी पुटनि जो सवाल न आहे, माण्हू घुरनि माल पर मां सभु ॾींहुं घुरां सुपरी, दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल, मूंखे नाम निहाल ते महबूब जो। मुंहिंजा करीम रब, मज़दूरी में मूंखे ॿियो कुझु नथो खपे, खपे थो त मदीने जो साईं थो खपे, जेको पाण वटि अञा तो विहारियो आहे, अञा तुंहिंजी दरबार में आहे, अञा दुनिया में कोन आयो आहे। ऐं मुंहिंजा करीम रब, तव्हां मोकिलींदो ज़रूर, जॾहिं बि मोकिलियो त मुंहिंजे हसब नसब मां अचे, मुझे औलाद मां जा अचे, मुझे हसब नसब खे शरफ मिले। अल्लाह ताला जी ज़ात इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआ कबूल फरमाई। रब करीम फरमायो, मुंहिंजा खलील नबी जॾहिं बि मुंहिंजो प्यारो महबूब ईंदो त तव्हांजे हसब नसब मां ईंदो, तव्हांजे आल औलाद मां ईंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी, बल्कि जंहिं ॾींहुं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर वारे ॾींहुं जंहिं वक़्त में अल्लाह जा महबूब मके पाक में अची रहिया हुआ, त उन वक़्तु हिकिड़ो
शख्स हुयो मक्के जो रहायशी जो नालो हो खालिद। हजरत खालिद हरम पाक में सुतो पियो जे, रात जो ख्वाब पियो ॾिसे, सॼी दुनिया अंधारे में अची वई आ, ऊंधाईअ में अची वई आ, को बि कंहिंखे ॾिसे पसे न पियो। थोड़ी देर खां बाद ज़मज़म वारे खूह मां नूर जी जो लाइट निकिती त सॼो जहान रोशन थी वियो। सुल्तान बाहू तो फरमाए चढ़ चना तू कर रोशनाई, तारे तेरे जिक्र करेंदे हूँ, और तेरे जिहां कई चल चढ़ दे, साडे सजना बाज अंधेरा हूँ। हज़रत सखी सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह पान फरमाइन था, चंडस अवां देड़ा लख उभरी पवन, पर जेकॾहिं मदीने जो साईं न अचे हा त दुनिया खे कोई रोशन करे कोन सघे हा। ॿई जहान ऊंधाईअ में हुजनि हा, आमिना जे लाल थी हिन दुनिया खे रोशन फरमायो। ये चांद सितारे और सूरज सब तेरी जिया से रोशन है, ये चांद सितारे और सूरज सब तेरी जिया से रोशन है, हर जर्रे में तेरा जलवा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, हजरत खालिद तो फरमाए महाराज जो ख्वाब ॾिठो आ, मुझा प्यारा सुबह थिया, उहा सुबह महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ आवरी वारी सुबह हुई। मुझा प्यारा सूमर जो ॾिहाड़ो हो, 12 रबीउल अव्वल जी तारीख़ हुई ऐं हजरत खालिद वञी पंहिंजे अम्मा सां ख्वाब बयान कयो आ। मुंहिंजी अम्मा रात हरम में सुम्हंदे मूं ख्वाब ॾिठो, सॼी दुनिया ऊंधाई में आ, ज़मज़म वारे खूह मां नूर निकितो जंहिं सॼी दुनिया खे रोशन करे छॾियो। अम्मा हिन ख्वाब जो ताबीर चाहे, मां खालिद खे वठी मके पाक जूं 2 गलियूं छॾे 3 गली में हिकिड़ी माई वटि आई आहे, जेका माई ख्वाब जूं ताबीरूं बयान कंदी हुई, ख्वाब बयान कंदी हुई, ख्वाबनि जा मक़सद मतिलब ॿुधाईंदी हुई। जंहिं वक़्त में हज़रत खालिद खे उन वटि वठी वई आहे, ख्वाब बयान थी करे खालिद जी अम्मा त उहा माई मुंहिंजा प्यारा ॾंदनि में आङुरियूं विझी वेही रही आहे। खालिद जी मां थी चवे, ओ माई साहबा ख्वाबनि जी ताबीर ॿुधाईंदे कॾहिं तूं देरि न लाहींदी आहे, अॼु तोखे छा थी वियो आहे? माई चवे थी, ओ कुरारी तुंहिंजे पुट अजीब ख्वाब ॾिठो आहे, मूंखे त पक थी वई आहे हिन ख्वाब जो इशारो मदीने वारे साईं जे तरफ़ आहे। छो त इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी त मुंहिंजा मौला मूंखे ॿियो कुझु न खपे, मुंहिंजे हसब नसब मां मदीने जो साईं अचे। तुंहिंजे पुट ख्वाब ॾिठो आहे त ज़मज़म मज़ा नूर निकितो आहे, ज़मज़म जो तालुक इस्माइल अलैहिस्सलाम सां आहे, मूंखे अल्लाह न भुलाए, अॼु सुबुह जो आमिना जो लाल दुनिया में अची वियो आहे। जाए जाम है रसूल जे खुलिया बाग बहरा, जाए जाम है रसूल जे खुलिया बाग बहरा, बाग बागीचा मोरियाला, बाग बागीचा मोरियाला, आए तो अनवर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरवा,
जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहारा फर्श ज़मीन आसमां ते पथरियां फर्शों पत्थरों अर्श ज़मीन आसमां ते पथरियां फर्शों पत्थरा तारल ताब तिखा कयाला तारल ताब तिखा कयाला ओ खुश था शमसो कमर जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहारा जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहारा अगला मुल्क मखलूक हुई न को जिन्नों बशरों अगला मुल्क है मखलूक हुई न को जिन्नों बशरों है काफ कलम अग कौन हाला काफ कलम अग कौन हाला लता ज़ेरो ज़बर जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहारा जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहारा बालायो के बेड़ा फरिया तो तमरा बालायो के बेड़ा फरिया तू तमरा ओ वट वीर वसायाला वट वीर वसायाला ओ खुलिया चमन चौधर जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहरा अल्लाह जे नबी इब्राहिम खलीलुल्लाह मदीने जे साईं खे घुरी वरितो ऐं रब करीम मोकिले ॾिनो पर हाणे मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जा महबूब करीम जॾहिं मके में आया जलवा फरोज़ थिया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नबूवत जो ऐलान फरमायो ऐं उन खां अॻु में बि इबादत फरमाईंदा हुआ त मुंहुं मुबारक बैतुल मक़दस ॾे कंदा हुआ बाबा चेहरो मुबारक केॾा कंदा हुआ हक़ त हिन काबे जो मके वारे काबे जो हुअण त ईअं खपे हा त मदीने जा साईं ईदे ई हिन काबे ॾे महाड़ कनि हा पर न न बैतुल मक़दस ॾे मुंहुं मुबारक करे निमाज़ पढ़ंदा हुआ मके वारे काबे ॾे न जेको असांजो मौजूदा काबो हाणे आहे एॾे महाड़ करे मुंहिंजा प्यारा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादत कोन फरमाईंदा हा बैतुल मक़दस ॾे मुंहुं मुबारक फरमायो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो असां तव्हांजे मुताबिक़ हिन काबे जो हक़ हो हिन काबे जा मुंहिंजे महबूब करीम जा जेके बि वॾड़ा हा उहे सभु ख़िदमतूं करे विया चाबी बरदार हा हिन काबे जी मुंहिंजा प्यारा सफ़ाइयूं करण वारा हा काबे जा ख़िदमत गुज़ार थी गुज़रिया उन खां अलावा इब्राहिम खलीलुल्लाह हिन काबे जी तामीर करे अल्लाह जो हबीब घुरी वरितो रब वाइदो फरमायो हुअण ईअं खपे हा त अल्लाह जा महबूब करीम हिन काबे ॾे मुंहुं मुबारक कनि हा बैतुल मक़दस ॾे मके वारा तोखे था चाहिनि या काबे खे था चाहिनि त मके वारा
हिन काबे खे सुञाणनि था, हिन काबे सां वास्ता वाबस्तगियूं आहिनि, हिन काबे सां मोहबत आहे, हिन काबे जा ख़िदमत गुज़ार थी गुज़रिया आहिनि। तव्हां मुंहिंजे हुकुम सां मोह मुबारक कयो बैतुल मक़दस ॾे। ॾिसां त इहे एतिराज़ कनि था या न, इहे तोखे छा था चवनि। मां इन्हनि खे ॾिसण थो चाहियां, इन्हनि जी मोहबत खे आज़माइण थो चाहियां। पर वाह मके जा मुस्लमान हो, मुंहिंजो महबूब बैतुल मक़दस ॾे मोह करे इबादत कंदो रहियो। हिकु मके जे माण्हू इहो न पुछो त महबूब ही छो, पुछा न मुझे महबूब करीम दे